الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وآتوا النساء صدقاتهن نحلة فإن طبن لكم عن شيء منه نفسا فكلوه هنيئا مريئا. صدق الله العظيم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وآله وصحبه وبارك وسلم عدد معلوم لك دائما أبدا أبدا. या अल्लाह मोहतरम अज़ीज़ दोस्तों, अल्लाह रब्बुल जलाल करोड़न जी तादाद में करम नवाजी जे रब्बे करीम असां तव्हांखे सुबुह सवेल फजर जी नमाज़ बाद पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मथे अल्लाह ताला निकाह जा हुकूक जेकॾहिं हिक खां वधीक घरवारियूं आहिनि त उन्हनि जा हुकूकनि जा ज़िक्र फ़रमाया। हाणे हिनायत में अल्लाह ताला हिक ॿियो रस्म ॿुधाए रहियो आहे जेको दौर जहालत में हुयो। उहो रस्म इहो औरतुनि जे मथां हर तरह सां जोला ज़ुल्म कंदा। उन्हनि ज़ुल्मनि मां मथे बि तज़किरो थियो ऐं हिनायत में बि तज़किरो आहे त हक़मर जेको हूंदो उन हक़मर खे बि फबाइण जी खाइण जी कोशिशि कंदा। माना नियाणी खे जेको हक़मर ॾिबो आहे, जेका नियाणी जी क़ीमत कान हूंदी आहे, नियाणी जी ताज़ीम हूंदी आहे, इज़त हूंदी आहे, न कंहिं आज़ाद जी क़ीमत आहे न नियाणी जी क़ीमत आहे। इहा हिक इंसानी जिस्म जी तकरीम ऐं ताज़ीम अल्लाह रब्बुल जलाल फरमाई आहे। इज़त जे लाइ हक़मर जो हुकुम आहे ताकी हुनजी इज़त थिए, क़ीमत हुनजी न आहे। त अरबनि में इहो रिवाज हूंदो जहालत वारे दौर में, जेको हक़मर हूंदो उहे छोकिरे जा वारिस छोकिरे वारनि खां वठंदा हुआ। माना छोकिरी खे ख़बर कान हूंदी, छोकिरीअ जा वारिस चवंदा भई असां तव्हांखे पंहिंजी नियाणी ॾियूं था ऐं जो हक़मर एतिरो आहे इहो असांखे ॾियो। पोइ छोकिरी खे ख़बर कान हूंदी, जा वारिस वठी पाण खाई छॾींदा हुआ। तंहिंजे करे अल्लाह फरमाए थो वआतुन निसाअ सदुक़ातिहिन, ॾियो तव्हां पंहिंजनि औरतुनि खे हक़मर, पर सदुक़ातिहिन माना औरतुनि खे ॾियो। हक़मर निसा माना औरतूं, पंहिंजनि औरतुनि खे हक़मर ॾियो, हिननि जे वली वारिसनि खे न ॾियो, हिननि खे पाण ॾियो। हिकु रिवाज इहो। ॿियो रिवाज इन्हनि में इहो त हक़मर जे लाइ ज़बरदस्ती औरतुनि खां माफ़ कराईंदा। त भला जेकॾहिं हक़मर मुक़ररु बि थी वियो आहे, हर औरतुनि जे मथां ज़ोर ज़बरदस्ती कंदा त इहा हक़मर मुड़ुसु चवंदो त मूंखे माफ़ कर, मूंखां न वठे। अल्लाह फरमाए थो त वआतुन निसा सदुक़ातिहिन निहला, ॾियो औरतुनि खे हक़मर पर ख़ुशी सां ॾियो, उन्हनि खां ज़बरदस्ती छॾाइण जी तव्हांखे इजाज़त न आहे। हा फ़इन तिबन लकुम अन शइ मिनो, जेकॾहिं ॾियनि थियूं तव्हांखे उन मां का बि शइ नफ़्सन पंहिंजो पाण, फ़कुलू हनीअ मरिया, पोइ तव्हां उनखे खाओ ख़ुशी सां। हाणे का तकलीफ़ कान्हे, हाणे बग़ैर तकलीफ़ बग़ैर जेको आहे सो परेशानी खाई सघो था जॾहिं हू पाण ख़ुशी सां ॾियनि थियूं। बाक़ी तव्हां उनखे मजबूर न कयो तो माफ़ कर, जेकॾहिं माफ़ न कंदे तोसां हीउ ज़ुल्म कंदुसि, तोसां हीउ ज़ुल्म कंदुसि, इहा माफ़ी न आहे, इहा मजबूरी आहे। मजबूरी वारी शइ जेको आहे सो क़बूल कान हूंदी आहे। तंहिंजे करे एतिरो मसइलो शरई आहे, जेकॾहिं को माण्हू कंहिं मां ज़बरदस्ती वठे थो पैसा भरे नेक कम में हुजे, अॻिले जी ॾियण लाइ दिलि मुतमइन न आहे त उहो बि उनजो बि सवाबु नथो थिए। तंहिंजे करे औरत जेकॾहिं ख़ुशीअ सां ॾिए त ठीकु आहे, जेकॾहिं ख़ुशी सां नथी ॾिए, तव्हां ज़ोर ज़बरदस्ती सां उनखां हक़मर वठो था, इहो ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे, इनजो वॾो ॾोह आहे। हक़मर केतिरो आहे? हक़मर आहे अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला महर लिअक़ल मिन अशरति दराहिम, 10 दिरहमनि खां घटि हक़मर न आहे। घटि में घटि 10 दिरहम हुजनि, वधि में वधि पोइ जेका मर्ज़ी हुजे
वधि में जेतिरो ॾियो ॾेई सघो था। घटि में घटि जेका महर हुजे उहा 10 दिरहम हुजे, जंहिंजी क़ीमत हींअर 7,000 ऐं कुझु 100 थिए थी। त उनखां वधीक माण्हू ॾिए या घटि में घटि ओतिरा ॾिए, उनखां घटि महर न थींदी। जेकॾहिं घटि मुक़ररु कई त उनखे पूरा ॾियणा पवंदा, घटि में महर अदा न थींदो। इहो अरबनि में रिवाजु हुया। जेकॾहिं वली वारिस खाई छॾींदा, ॿियो मुड़ुसु वठी खाई छॾींदो, ज़ोरी माफ़ कराईंदो। हींअर असां वटि वरी कुझु उल्टो सिस्टम आहे। असां वटि हींअर सिस्टम इहो आहे, उन दौर में बि न्याणी जो हक़ महर फॿिबो हो। न्याणी खे हक़ महर कोन मिलंदो हो। पोइ या त न्याणी जा माउ पीउ खाई वेंदा या मुड़ुसु ज़ोर ज़बरदस्ती सां माफ़ कराए छॾींदो हो। बहरहाल न्याणी ते न्याणी जो हक़ न पहुचंदो हो। इहो हुननि में रिवाजु हो। अॼुकल्ह असांजे मुआशिरे में इहो रिवाजु आहे त साॻियो ई रिवाजु आहे, पर फ़र्क़ु इहो आहे त न्याणी ते न्याणी जो हक़ अॼु बि कोन थो पहुचे, पर नालो ॿियो आहे त भई हे जेके हक़ महर वारा पैसा आहिनि, इहे घरवारी खे न खारायो, जेकॾहिं माई खाईंदी त मरी वेंदी। अरे हुनजो हक़ आहे, हुनजो हक़ आहे, छो मरंदी? जेकॾहिं ॿिया पैसा जेके हुनजा ज़ाती मिल्कियत आहे उहा खाए थी, नथी मरे, हक़ महर जेको शरीयत हुनखे ॾिनो आहे हुनजो हक़ आहे, उहो खाईंदी, छो मरंदी? पोइ पोड़ियूं चवंदियूं बाबा हीअ घरवारी खे न ॾियो। पोइ माई खां उहे पैसा वठी पोइ ख़ैरात करे छॾींदियूं या सदकार करे छॾींदियूं। ख़ैरात जो सदके जो इनकार न आहे, भले माण्हू ख़ैर करे, पर धणी खे त हुजे न ख़बर, धणी ख़ुशी सां ॾिए, पोइ ख़ैर क़बूल आहे। धणी खां ज़ोर ज़बरदस्ती या धणी खे ख़बर ई न हुजे, अॻ में माण्हू ॾेई छॾे, या इहो नालो मटाइजे भई खाईंदे त मरी वेंदे, माना अलाह जे नाले ते इन जे लाइ ॾिए थी जो खाईंदुसि त मरी वेंदुसि, मुंहिंजे कम जा न आहिनि, उन लाइ अलाह जे नाले ते ॾिए। माना जेका शइ पंहिंजे कम जी न हुजे उहा अलाह जे नाले ते ॾिजे। तंहिंजे करे न्याणी जो हक़ आहे, मुड़ुसु न्याणी खे हक़ हथ में ॾिए, न्याणी जी माउ खे बि इजाज़त कोन्हे उहा ख़ैरात ऐं सदको करे। हा, माई जे हथ में आया, हाणे माई पंहिंजी मर्ज़ी वारी आहे, मुड़ुस खे ख़ुशी सां माफ़ करे, ज़ोर ज़बरदस्ती न हुजे त बि मर्ज़ी वारी आहे। पाण ख़ैरात करे सभु ॾिए त मर्ज़ी वारी आहे, अधु ॾिए त मर्ज़ी वारी आहे, रुपयो ॾिए 50-100 ॾिए त मर्ज़ी वारी आहे, न ॾिए त मर्ज़ी वारी आहे। हुनजे मथां का पाबंदी कान्हे, न ई हुनखे का तकलीफ़ ॾिनी, न ई हुनजो मुड़ुसु मरंदो, न ई पाण मरंदी। तंहिंजे करे इहो औरत जो हक़ आहे। उन दौर में फबियो वेंदो, हिन दौर में फबियो वेंदो आहे, सिर्फ़ु नालो चेंज आहे। उन दौर में वली वारिस खाई वेंदा, हिन दौर में चवंदा भई पाण न खाओ, ख़ैर ख़ैरात करे छॾियो, धणी खे ख़बर बि न हुजे। तंहिंजे करे अलाह फरमाए जेकॾहिं ख़ुशी सां तव्हांखे ॾियनि त फ़कुलू हनीअ मरिया, हनी अन मरिया, माना मुतरादिफ़ लफ़्ज़ आहिनि, इन जी माना साॻी आहे, बग़ैर तकलीफ़ जे खाओ, ख़ुशीअ सां खाओ। पर जेकॾहिं नथियूं ॾियनि ख़ुशीअ सां, ज़ोर ज़बरदस्ती करण जी मुड़ुस खे बि इजाज़त न आहे, हुनजो ज़ाती हक़ आहे, पंहिंजे मर्ज़ी सां इस्तेमालु करे सघे थी।